जलालपुर कैनाल 8 आना ठही वियो आहे उन ते 2 लख एकड़, ग्रेटर थल कैनाल ते 17 लख एकड़, सुलेमान की ते स्मॉलर चोलिस्तान ते 12.5 लख एकड़ ऐं ग्रेटर चोलिस्तान के प्रोजेक्ट ते 65 लख एकड़ जूं मुस्तक़बिल जूं रिथाऊं आहिनि। पर शॉर्ट टर्म में जेके 6 कैनाल कया विया आहिनि उन्हनि ते 25 लख एकड़ ज़मीन आबाद थियणी आहे, जेके 3 खां 5 सालनि में पूरा थियणा आहिनि। इहा चैलेंज सॼी पाण वटि आई आहे। पर सिंध जंहिं जो हर तबिको, असांजूं औरतूं, असांजा वकील, असांजा नौजवान, असांजा शागिर्द, सियासी तंज़ीमूं, आबादगार इज़हार कयो आहे। इहो मुंहिंजे ख़्याल में आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान पीपुल्स पार्टी के ला गैर मुतवक़ा आहे। छो त पाणीअ ते स्कीमूं मियां नवाज़ शरीफ़ बि कयूं, पाणीअ ते स्कीमूं मुशर्रफ बि कयूं, पर जॾहिं वॾियूं रिथाऊं आयूं अक्सर ते राय सां सिंध जे माण्हुनि टोड़े छॾियूं, रद्द करे छॾियूं। पर हिन वक़्त ते जेको मामिलो आयो त 18 सालनि खां वठी जेके मुख़्तलिफ़ रिथाउनि ते असांजे ही जेको मैनेज थियल जेका गवर्नमेंट आहे, जेका सिंध ते मुसलत कयल आहे, 2007 जे ठाह तहत थी आहे। बेनज़ीर मुशर्रफ ठाह 2004 में हिनखे कढियो वियो, चयो त अब तेरी बारी। ये सॼी शयूं लॉन्ग टर्म हिकिड़ा प्रोजेक्ट्स नज़र था अचनि, जंहिंमें सूबनि जो ख़ात्मो ऐं उहो तव्हां 2011 में ॾिठो, 12 में ॾिठो त कीअं ऑर्डिनेंस जी शिकिल में, पोइ एक्ट जी शिकिल में आणण जी कोशिशि कई हिननि। विजन 2025 जेको पाणीअ जो हो उनखे तेज़ी सां तकमील का बि हुकूमत न करे सघी, मुशर्रफ जी हुजे या उनखां गीलानी जी हुजे या ही जेके सॼियूं स्कीमूं अचनि पियूं, पर उन ते अधूरी थी। जंहिंमें ग्रेटर थल कैनाल जो फेज़ 1 पहिरें वक़्त में कयो वियो, कुझु कामयाबी उन्हनि खे थी ऐं इख़्तिताम 2025 में हिननि खे इक़्तिदार इन करे आंदो वियो आहे। उन करे हिकिड़ियूं शयूं सम्झजनि, ॿिए पासे ताक़तूं कहिड़ियूं आहिनि। कॾहिं चवनि था डिवीज़नुनि ते सूबा ठाहींदासूं, कॾहिं चवनि था हिननि जे हीअ मिल्कियत सेंट्रलाइज़ थिए, ऐं उन ते हीउ जेको ताज़ो अमल आहे इन जे पस मंज़र में ॾिसंदो तव्हांखे सम्झ में ईंदो। 2022 जी जेका चेंज आई, जंहिं PDM 2 हुकूमत ठही, उन में हिकिड़ो एक्ट पास थियो। पहिरीं हुकूमत शहबाज शरीफ़ ऐं बिलावल ज़रदारी जंहिंमें हुआ, उन जी कैबिनेट पास कयो त SIFC आंदो वञे। उनखे अगस्त में एक्ट कयो वियो। 3 अगस्त 2023 ते एक्ट जी शक्ल इख्तियार कई ऐं उन जे ज़रिए सूबनि जूं मिल्कियतूं उहे सभु सेंट्रलाइज़ थी। फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं CCI जो जेको स्ट्रक्चर 73 जे आइन में ॾिनल उनखे बाईपास कंदे मिल्कियतुनि जा फ़ैसिला हुजनि, भले सूबनि जा या कंहिंजा, फ़ैसिला SIFC वटि अची विया। ऐं इन एक्ट खे आणण खां पोइ इहो 1 यूनिट प्लस गवर्नमेंट में SIFC एक्ट, जंहिंमें शराकत इक़्तिदार ऐं सुप्रीमेसी उहा कंपनी सरकार जी थी वई। 6वीं तरमीम, जंहिंजे ज़रिए जेके रुकावटूं मुस्तक़बिल जूं अचणियूं हुयूं उनजे नज़र सां 6वीं तरमीम आई ऐं उन्हनि कोर्टुनि खे कमज़ोर करे छॾियो। छो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वक़्त बि वक़्त कॾहिं कॾहिं लाहौर, कराची, पिशावर कोर्ट्स अहिड़ा फ़ैसिला ते ॾिना जेके हुननि जा मनसूबा पोइते ते थी विया। असांजा सियासतदाननि जी हिकिड़ी कतार आहे ऐं हींअर सहूलियतकार उन सॼी लॉलेसनेस जा ही सभु जेके हींअर गवर्नमेंट में शामिल आहिनि, इहे सभु आहिनि। पीपला, लीगला, MQME, ॿिया इहे सभु उन सॼे मुआशिरे खे, सॼे खे असेंबलियूं ऐं जॉइंट उनखे पार्लियामेंट उनखे कवर थियूं कनि। उन करे आउं सम्झां पियो त पाण खे इन्हनि मां कुझु वरणो कोन्हे। असांखे पंहिंजे अंदाज़ सां इन्हनि ते बि सोचणो आहे ऐं पाणीअ जो रस्तो कढणो आहे। मामिलो सिर्फ़ु पाणीअ जो आहे
असां मुंहिंजे नज़र में जीअं सभु हर को पंहिंजी राय रखी वियो आहे हिकु त असांखे ही जेको अक्सरियत अददी अक्सरियत जे बुनियाद ते पार्लियामेंट आहे सिंध जे माण्हुनि खे बलोचिस्तान जे माण्हुनि खे या पंजाब या ख़ैबर पख्तून जे माण्हुनि खे असांखे हाणे मुसलसल मुस्तक़िल एजेंडा लिखणी पवंदी उहा क़ौमी असेंबलीअ में पैरिटी जे बुनियाद ते जेकॾहिं बराबरी जे बुनियाद ते न आहियूं क़ौमी असेंबलीअ में त कॾहिं बि पंहिंजे वतन जो तहफ़ुज़ न करे सघंदासीं हिकिड़ो पासो कॉन्स्टिट्यूशनल जेके थिए थो ही जेका 24 फरवरी खां पोइ जेका हथरादू 2 नंबर पार्लियामेंट जे ज़रिए हीअ हुकुमरानी आई आहे उन ते कयल फ़ैसिला उहे आइन जे तरमीमुनि पूरिन थियण खां पोइ हाणे 18 तरमीम जो को वजूद कोन्हे 18 तरमीम में मिल्कियतुनि जी वारसी थिए थी घणनि टैक्सिस जी वारसी थिए थी पर हाणे उहा 18 तरमीम न 18 तरमीम खां अॻु जेके मिलियल इख्तियार हुआ उहे बि सूबनि जा ख़तम थी चुका आहिनि अमलनि हिकिड़ियूं अथॉरिटीज़ ठही कोल अथॉरिटी कोस्टल अथॉरिटी उन में फेडरल माण्हू उन में शामिल करे उते ई ख़तम थी विया ऐं ॿियो इन SIFC में असां पंहिंजा मिल्कियत जा विञाए वेठा आहियूं उन करे असांखे इन मां निकिरण लाइ ऐं उनजो हिसो आहे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव हिकिड़ो हिसो आहे चैप्टर ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जा इहे कैनाल ज़मीनूं आहिनि जेके पंजाब में सवेल मूं पंजाब जूं स्कीमूं ॿुधायूं पर जेके सिंध में बि आहिनि उहे बि जेके बि पंजाब में नयूं स्कीमूं थियूं ठहनि उन में जेके ज़मीनूं आहिनि उहे कंपनी सरकार खे थियूं मिलनि यानी हिकिड़ी प्राइवेट कंपनी थियूं मिलनि ग्रीन पाकिस्तान प्राइवेट लिमिटेड ग्रीन पाकिस्तान कॉर्पोरेट प्राइवेट लिमिटेड उहा SECP जी रजिस्टर्ड आहे असांजे सूबनि जी मिल्कियत उन्हनि जे नाले थी थिए हू वरी असांजे माण्हुनि खे ॿियनि माण्हुनि खे सबलीज़ करे था ॾियनि उन ते उहे चयो थो वञे त ग़ैर मुल्की जेके कॉन्ट्रेक्टर आहिनि उहे इन जी मिल्कियत जा वारिस थींदा ऐं उन्हनि में ॿुधायो अथनि त 5000 अरब उन मां असांखे फ़ाइदो थींदो हाणे इन सॼे मनसूबे मां जिन इदारनि पंहिंजी सिक्योरिटी या पंहिंजी माली फ़ाइदनि जी ॻाल्हि कई उन जे नतीजे में केतिरा करोड़ माण्हू दरबदर था थियनि सिंधु दरिया केसि ताईं तो सिंध जो पाणी 2 भाङे 3 ख़तम थो थिए हिकिड़ी सदियुनि खां वहंदड़ नदी उहा मौत जो शिकार थी थिए छो त यूनाइटेड नेशंस चयो त ईंदड़ 100 सालनि जेके नदियूं ख़तरे हेठि आहिनि उन में इंडस पाए ऐं पोइ उन लाइ हिकिड़ा प्रोग्राम बि ॾिना अथसि पर उहो हिननि मौजूदा मनसूबनि खां अॻे त ही त जंहिं शकिल में मनसूबा ठहनि था उहो त तमामु जल्द इन जो ख़ात्मो ऐं डेड रिवर्स मां दुनिया जे में अची वेंदी